मस्जिद जो सोलर पैनल हलाए वियो। इहो हाल बणिजी वियो आहे। हिकिड़ो बदबख्त त अहिड़ो मूंखे ॻाल्हि ॿुधायूं त उहो वाल कलाक लॻल आहे घड़ियल, ॿी का संदलियूं न हूं, क़ुरान पाक खणी हिक ॿिए जो मथो रखी उन्हनि ते पेर ॾेई करे घड़ियाल, 150-200 जो घड़ियाल, क़ुरान पाकनि जी बेहुरमती, उलमा जी बेहुरमती, इहो आहे अज़ाब इलाहीअ खे सॾ। अल्लाह को दुआ थो कयां त अल्लाह ताला छला इन खां अॻु ईमान जे सलामतीअ सां असांजो ख़ात्मो करे, असां हेड़े जहान खां ओड़े भलाऊं। ईमान ईमान ईमान। मुंहिंजो महबूबन करीमन फरमायो त पछाड़ी दौर अहिड़ो थींदो जो पूरी काइनात मां ईमान निकिरंदो, ईमान कंहिं वटि न रहंदो। पोइ साईं जन फरमायो त ईमान हिकिड़ी सूरत अख़्तियार कंदो, पोइ उन सूरत खां वठी भॼंदो काॾे? मदीनतुल मुनव्वर ॾे। अॼु बि जेकॾहिं तव्हां हाजी सुवारा वेंदव त उते रोज़े अतर जे विक में ॾियारीअ ते इहा हदीस सुवारी लिखियल आहे, जंहिंमें पाण फरमायो त इन्नल ईमान लयारुज़ु इलल मदीना कमा तारुज़ुल हय्यतु इला जुहरिहा, मुत्तफ़क़ुन अलैहि। मुस्लिम बुखारी ॿिन्ही जी रिवायत इहा। साईं जन फरमायो त अहिड़ो टाइम ईंदो जो ईमान सॼी दुनिया मां निकिरी पोइ मदीने ॾे रुख कंदो, पोइ भॼंदो ईअं जीअं नांग पंहिंजे ॿिरड़ ॾे भॼंदो आहे। बचाव जी सूरत ॻोल्हींदो आहे, जो लठ खणी केरु कढ पवे त कंहिं ॿिरड़ में हलियो वञा त बची पवां। ईमान जी महफ़ूज़ जाइ वञी मदीनो बचंदो, दुनिया ख़ाली थींदी वेंदी। छल अल्लाह अहिड़े टाइम खां तव्हां असांखे अॻु में ईमान सां घुराए वठे। ॾाढो अरमान थो थिए, मदरसा बि घणा, मस्जिदियूं बि घणा, पर हालात इहा थींदी थी वञे। मां अल्लाह को दुआ थो कयां त अल्लाह ताला पछाड़ी घड़ियुनि में असांजे ईमाननि जी हिफ़ाज़त फरमाए। उलमा सां वाबस्तगी हूंदी त कुझु बचाव जी उमेद आहे। आलिमनि जो इज़त एहतराम जॾहिं दिलनि मां वियो तॾहिं पोइ सम्झो त ईमान जो ख़ैरु न आहे। मां अल्लाह को दुआ थो कयां त अल्लाह ताला छल तव्हां असांखे मस्जिदनि सां, मदरसनि सां, क़ुरान वारनि सां, इल्म वारनि सां निस्बत जोड़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अफ़सोस मूंखे इहो आहे त मुंहिंजो गलो 2-3 ॾींहंनि खां वठी ज़ुकाम जी शिदत जे करे बदिले में कोन। बहरहाल पहिरियों दफ़ो अचणु थियो, जहिड़ो मुंहिंजो हाल आहे, मूंखे बि 55 साल इन फील्ड में ॻाईंदे थिया, कॾहिं ख़ुशियूं कॾहिं ग़मियूं। मौलाना चांडे साहिब चओ त बुलबुल कॾहिं कफ़स में, कॾहिं चमन चमन में, बुलबुल कॾहिं कफ़स में पिंजरे में, कॾहिं चमन चमन में, हीअ दिलि कॾहिं ग़मन में, कॾहिं ख़ुशियुनि ख़ुशियुनि में, कॾहिं ख़ुशियूं कॾहिं ग़म, कॾहिं असां बि हलंदे हलंदे बीजी था वञूं, वरी कॾहिं चढ़े वांगुरु पिया वॼूं। अॼु अल्लाह को दुआ थो कयां, तव्हां बि मुंहिंजे लाइ दुआ कयो त अल्लाह ताला जेकी घड़ी मूंखे रहाए अञा ज़मीन ते, उहा ईमान सां, इख़लास सां, मोहताजीअ खां अल्लाह ताला बचाए। शुरूआत कयां थो मां रब करीम जी किबरियाई, शहनशाही। तव्हां असांजे लाइ सबब असबाब, अल्लाह जे लाइ को सबबु कोन्हे। हज़रत आदम अलैहिस्सलाम खे पंहिंजे कुदरत सां न पीउ न माउ ईअं पैदा कई। वरी आदम अलैहिस्सलाम सुम्हियो पियो आहे, उथी जो पवे त ॾिसई त वरी ॿी हिकिड़ी अलाए छा बीठो आहे, कॾहिं कुझु ॾिठो कोन आई। तॾहिं रब खे चई त रब हे अलाए छा आहे? अलाह फरमायसि त ज़ौजुक, तुंहिंजी ज़ाल थी। वरी ईअं सिलसिलो वधंदो वियो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी अम्मा पाक दामन त पर अबो कोन, इहा रब जी कुदरत आहे। मूसा अलैहिस्सलाम दरिया ते बीठो पंहिंजे साथियुनि समेत, पोयों फिरौन जो लश्कर, हुननि चयो साईं तुंहिंजे आसिरे ते निकितासीं, पर हाणे काॾे वञूं, उहे त अचनि था मारींदा। अलाह हुकुम फरमायो हण लठ दरिया खे रस्ता। ही अलाह जी कुदरत, अलाह वटि सभु